नादरीन तव्हां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया। सुल्तानपुर खां जिते रिपोर्ट करियो आहे सजाद अली मलाणो। सुल्तानपुर वेझो चोरनि जी फायरिंग में भाॻियो क़त्ल थी वियो। सुल्तानपुर में क़ाइम कैंट थाणे जी हद ॻोठ वारिस ॾिनो। मुल्क में राति देर सां नामालूम चोर ॻोठाणे अली हसन मलिक जे घर में घिड़ी ॿ भलोड़ बकरी चोरी करे काए विया हुआ। जंहिं चोरी वाक़े बैदि ॻोठाणनि मौक़े ते सुजाॻ थी चोरनि जा पेर खणी ॻोठ छेजड़ो वटि पहुता त चोरनि भाॻियनि मथां फायरिंग शुरू करे ॾिनी। जंहिं दौरान चोरनि जी फायरिंग में हिकु ॼणो भाॻियो। 55 वरनि जो मोहम्मद बुरल मलिक गोलियूं लॻण सबबि क़त्ल थी वियो आहे। जंहिं वक़्तु वाक़े बैदि मक़तूल जे वारसनि पारां इंसाफ़ लाइ दादलो क़ौमी शाइरा वटि लाश रखी धरणो हंयो वियो, जेको धरणो 1 कलाक बैदि पुलिस ऐं इलाइक़े जे चङनि मुड़सनि सां ॻाल्हियुनि ऐं ख़ातिरी बैदि ख़तमु कयो वियो। जंहिं बैदि पुलिस मक़तूल जो लाश पोस्टमार्टम तहलका इस्पताल पनो अकिल खणाई वई, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। ॿिए पासे पुलिस क़त्ल वाक़े जी जांच पिणु शुरू करे छॾी आहे। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल हक़सत न्यूज़।